ज़हर ज़िंदगियाँ। बाबा साईं जी बादशाही जो ख़ैर। ॿियो हाल हाल कीअं अचण थियो आहे? बाबा सुबह का वठी घर न आयो, उनजी जांच लाइण आया आहियूं। ज़मीन ते जांच कयोसि, ओॾां निकिरी वियो हूंदो। अच्छा बास त हली ज़मीन ते ॾिसूं। जेकॾहिं मिली वञेव न त जल्द ताक़त ते मोकिलिजोसि। जी बाबा साईं। ठीकु आहे, वञो तव्हां। अदा साईं, हिननि जो छा सोचियो अथव? सभिनी ॻोठ वारनि खे गॾु करे पोइ उन्हनि खे ॿाहिरि कढंदासीं, जीअं सॼी बिरादरी खे ख़बर पवे त इहो ओठो हाणे कहिड़नि कमनि ते लही आयो आहे। अदा साईं, मां चाहियां थो त हिन जे मथां केस दाख़िल कराए छॾियूं। मुंहिंजे ॿिनि टिनि हमराहनि खे टंगुनि वारी गोलियूं हणी ऐं ओठे मथां केस था कयूं। न कमाल खाननि न, मां कूड़ो केस न कंदुसि, न ई वरी कूड़े केस जो सहारो वठंदुसि। अदा साईं, जेकॾहिं असां ईअं न कंदासीं न त असां ओठे खे का बि सज़ा ॾेई न सघंदासीं। मां कंहिंखे बि सज़ा ॾियणु नथो चाहियां। मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॻोठ जो अमन बहाल रखण थो चाहियां। सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं फ़ैसिलो थींदो ऐं मां ओठे वारनि खे हिन ॻोठ मां नेकाली ॾेई तड़े कढण थो चाहियां ऐं पोइ ओठे वारनि मां सॼी उमिरि जान आज़ाद थी पवंदी। अदा साईं, जेको तव्हां सोचियो आहे उहो बहितर रहंदो, पर मां चाहियां थो अॼोको ॾींहुं ऐं राति तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त पोइ मां हुननि खां हुननि जे गुनाहनि जो पुछाणो कयां। सुभाणे जेको तव्हांजी दिलि चवे उहो फ़ैसिलो कजो। ठीकु आहे कमाल खान, तूं उन्हनि खां पुछाणो कर। सुभाणे मां सॼे ॻोठ वारनि खे घुराए उन्हनि जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कंदुसि। संगत अस्सलाम वालेकुम। बाबो रात कोठी घुमा, तव्हां ॾिठो आहे जाए? हीरो बाबा जो ज़मीन ते को ॾस पतो ई नथो पए। पोइ वियो त केॾांहुं वियो? काको ज़मीन ते आयो ई न आहे। पोइ ईअं था कयूं, ॻोठ तरफ़ हलूं था, ओॾे हली जांच कयूं था। ॻाल्हि सही थो करे, ॻोठ तरफ़ निकिरी हलूं। सुबुह खां वठी निकिता आहियूं, नाश्तो बि न आहे कयो, असल बुख पासा वरिता आहिनि। अच त हलूं। मुंहिंजो मतिलबु आहे त होठियारनि जे चवण ते कमदार खे ॿधी खणी आया आहियो। जी बाबा। इहा ॻाल्हि लिकंदी कोन। रेस गफ़ार ख़ान खे जे ख़बर पई त हुननि जो कमदार तव्हां अगवा करायो आहे त पोइ ख़बर अथव छा थींदो तव्हां सां? पोइ जो पोइ सोचिबो बाबा। मूंखे ख़बर हुई त ओठे वारा तोखे अहिड़े आड़ा में विझंदा जितां तूं वापसी कोन मोटे सघंदे। कलसूम खे हासिल करण जे लाइ मां वॾे में वॾी मच में घेरण लाइ तयारु आहियां। पुट पंहिंजे पाण खे कुझु संभाल, सुबुह जो ईअं न थिए वापसी जूं सभु वाटूं बंदि न थी वञनि। बाबा, जेकॾहिं वापसीअ जूं वाटूं बंदि थी थियूं वञनि पोइ बि घोरी जान चतनि था। अम्मा, बाबा जो किथे बि ॾस पतो नथो पए। अलाए किथे आहे, मूंखे त लॻे थो कोन के अगवा करे वियो आहे। अम्मा, मालिक पनाह ॾींदो, तूं अदा खे चओ त मूंखे हवेली ते छॾे अचे। मां कमाल जे मथां ज़ोर रखां थी। हा अम्मा, तूं वञी कमाल खे चओ त कोशिशि करे। अबा, तूं वञी भेण खे छॾे अचे। ठीकु आहे अम्मा। हा दी। अदी, मालिक भलाई कंदो, ईअं न हूंदो। जेकॾहिं ईअं आहे त कमदार खे अगवा करण वारो केरु आहे? इहे ओठे वारा ई हूंदा, ॿियो असां सां कंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? फुफी, अगवा थी वियो, असांखे ख़बर ई न पई। ईअं कीअं थो थी सघे? अदी, हेॾे सारे जवान खे घरों खणी आ, का बिड़की न थी। जेकॾहिं थोरो ॻाल्हाए हा या लुड़ करे हा त घर में को त सुजाग थिए हा न। अदा, जे हथियार अची मथां रखंदा पोइ हथियारनि जे साम्हूं केरु बिड़क ॿाहिरि कढी सघे थो? ईअं त आहे फुफी, पर थोरो घणो खड़को थिए। तव्हां त अंदरि सुतल हुयो, मां अब्बास ऐं बाबो त ॿाहिरि हुयासीं, असां बि न ॿुधो। जे अगवा नाहे थियो त पोइ काॾे गुम थी वियो? ओचितो ओचितो ना उताख ते आहे, ज़मीन गिरवेसि या आसमान। हुनजो को ॾस पतो ई नथो पवे। चिन त कोन्हो जो ओचितो ओचितो ग़ाइब थी वियो।
उनजी ॼाण वॾे रहिस खे ॾिजे। अदा तही वञी रईस खे ओताक ते ॿुधायो ऐं औरत ज़ात ओताक ते त कान वेंदुसि न। पुफी शानी वई आहे उहा पाणे वञी रहिस खे इतला ॾींदी। बाबा ओ बाबा तूं ॿाहिरि वञी ॾिसी त अच उठ वारा घर में आहिनि या लॾो खणी आ। छोरा इहो त ख़बर आहे तव्हां भला मूंखे कुटराइण जो सोचे पोइ घर में आया हो छा? ओ बाबा बाबा तूं त अॻ में मुअल आहीं। ओठे वारा तोखे ॿधक हणी खून पंहिंजी गीची में कोन विझंदा। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त ओठे वारा मुड़ुस मारींदा। ॾिस त सही पोणे के साह पंहिंजो केॾो मिठो आहे। मूंखे साह मिठो कोन्हे जिन मां मरी पियुसि त पोइ तुंहिंजो छा थींदो? मुंहिंजा 2 जवान पुट वेठा आहिनि मुंहिंजो उल्को न कर। अमा पठाणी तूं छा थी चवीं? न बाबा न तूं मूंखे मिठो आहीं तूं न वञ ओठे वारनि खे पाणे अदा वारा मुंहुं ॾींदा। हिकु वोट मुंहिंजे हक़ में अची वियो हाणे ॿाहिरि वञे मुंहिंजो ठूठियो। घोट जो त साथ वञे ॿाहिरि निकिरण जे लाइ। ए अदा घोट पंहिंजी कुंवार खे छॾे ॿाहिरि असुल न वेंदो साईं। तूं सच थो चई रब न अहिड़ी भला हसीन पोपरीअ खे कहिड़ो कम वक़्तु छॾींदो। ठहियो हाणे ठहियो कोन थो वणी घणो मथो न हण। अदा डंडा गोल त ज़मीन ते निकिरम। अब जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ खणी अॼु न वञो ज़मीन ते। मामा ॻाल्हि कहिड़ी बि हुजे घर में कोन वेंदासीं। छोरा पंहिंजा उज़वा भञाईंदा पर घर में कोन वेहंदा। बाबा जॾहिं ख़बर बि अथई त पोइ रोकण मां कहिड़ो फ़ाइदो? चाई क़ुरान तव्हांखे पूरी पक आहे त तव्हांजे पीउ खे अगवा कयो आहे? हा साईं बाबा जो किथे बि ॾस पतो न आहे। ॿियो बाबा सां कहिड़ो हादसो थियो हूंदो? केरु आहे जेको कमदार में हथ विझंदो? इन्हनि ओठे वारनि खां सिवा ॿियो केरु थो थी सघे? ये ओठे वारा कमदार खे अगवा नथा करे सघनि। साईं इहे ई न बाबा खे अगवा करण वारा इहे ई न। त पोइ ठीकु आहे मां वञा थो उताक ते ऐं ते वॾे सां ॻाल्हि कयां थो। भला कंदो त कमदार अगवा कोन थियो हूंदो। जेकॾहिं थियो आहे त असां पूरी कोशिशि कंदासीं तुंहिंजे पीउ खे वापसि मोटाइण जी। हा सोट ये हाल वाला कुछ ॿुधाई? न सोट ही त कुझु बि नथो ॿुधाए। तव्हां भल मूंखे केतिरो बि मारियो पर दरअसल हक़ीक़त इहा आहे मीरा खे ओठे वारनि अगवा कयो आहे ऐं तव्हां उनजी पुछा वरी मूंखां था कयो। कमदार तूं असांखे गुमराह नथो करे सघीं। तुंहिंजो ख़ैर इन में आहे त छोकिरीअ जो ॾसु ॾेई छॾ। जॾहिं मूंखे का ख़बर कोन्हे त मां हुनजो ॾसु तव्हांखे छा ॾियां? रईस गफ़ार खान वारा पाण मीरा खे ॻोल्हण में लॻा पिया आहिनि। सोट ही सची कोन कंदो पोइ छा हुकुम आहे? पुट राति ताईं हिनखे मोहलत ॾियूं था। जेकॾहिं न ॿुधायईं न त पोइ कढंदासीं हिन जो जनाज़ो। कमीना ॿिया बि खणा पर खैरूअ जी बूटी बि आहे। तूं परेशान न थी बाक़ी कुझु ॾींहं आहे। जीअं चाची जो चालीहो ख़तमु थींदो त 2 ॾींहंनि खां पोइ मां तोखे निकाह विझी थो वठी वेंदुसि ऐं त तोखे असां एतिरियूं त ख़ुशियूं ॾींदासीं जो पुराणा सभु ग़म तूं विसारे विया थी। रबन तुंहिंजे हूंदे मूंखे कंहिं बि ॾुख जी परवाह न आहे न ई वरी का परेशानी आहे। हा जेकॾहिं को ॾुख आहे त इहो आहे जो मुंहिंजो पंहिंजो भाउ असां ॿिन्ही जे विच में दीवार बणिजी बीह रहियो आहे। मीरा दुनिया जी का बि दीवार असां ॿिन्ही जे विच में बीह न सघंदी। लाली ख़बर ॿुधई? तोखे ख़ुशि ॾिसी ईअं थो लॻे ॼण ओठो मरी वियो। मुओ न आहे। पोइ एॾो ख़ुशि छो आहीं? लाली इन जे करे ख़ुशि आहियां त कमदार अगवा थी वियो आहे ऐं उन केस में ओठे वारा वॾेरे वटि ॿधल आहिनि। जेकॾहिं ओठे वारा रेस वटि ॿधल आहिनि त पोइ कमदार खे अगवा कंहिं कयो? कमदार जी अगवा जी बुझारत अञा के बि भॻी न आहे। के था चवनि त अगवा थियो आहे, के था चवनि अगवा न आहे थियो। इहा त हाणे अलाह खे ख़बर आहे। का बि कमदार जी ख़बर कोन थी पवे।
लापता आहे, गुम आहे। त पोइ तूं हाणे छा थो सम्झी? रेस उन्हनि खे जेल मोकिलींदो या पाण फ़ैसिलो करे उन्हनि मां हथ कढंदो? लाली भोतार जेको बि कदम खणंदो न पको खणंदो, उन खां पोइ ओठे जी चूचट ई बंदि। खणी जो रेस अॻियां कोन पुछंदा, पर बख़्श असांखे पोइ बि कोन कंदा। मसलो सॼो असां तो शुरू थियो आहे। ज़ाहिर आहे त ॻाल्हियुनि जे विच में मां बि त हूंदुसि न। जेकर ॻाल्हियूं मुंहिंजे फ़ाइदे में हूंदियूं त ठीकु आहे, जेकर मुंहिंजे फ़ाइदे में न हूंदियूं त फ़ैसिलो न वारींदुसि, ॻाल्हि ई ख़तमु। ओठे वारनि फ़ैसिलो क़बूल न कयो त अॼु ॾिस केॾो आज़ार में आहिनि। तूं सोच, जेकर तूं उन्हनि जो फ़ैसिलो क़बूल न कंदे त तोसां कहिड़ो हशर थींदो। अदा साईं, तव्हां छा था सम्झो त ख़ुदनि कमदार खे कंहिं अगवा करायो हूंदो? हेॾां कमदार अगवा थो थिए, होॾां ओठो पकड़िजे थो। मां पाण राति खां वठी इहो ई सोचां पियो त ओठो एॾो बेवकूफ़ कीअं बणिजी वियो जो पंहिंजनि भाइरनि समेत असांजे हमराहन खां पकड़िजी पियो। छो अदा साईं, तव्हांखे मुंहिंजे हमराहन जी क़ाबिलियत मथां शक आहे छा? मूंखे तुंहिंजे हमराहन जी क़ाबिलियत ते को बि शक कोन्हे, पर तुंहिंजे हमराहन जी क़ाबिलियत खां वधीक ओठो शैतान ऐं शिरपसंद आहे। कमाल खान, तुंहिंजे हमराहन ओठे खे पकड़ियो कोन्हे, पर इन ओठे पंहिंजो पाण खे पाण पकड़ायो आहे। पंहिंजो पाण खे पाण पकड़ायो अथसि? पर छो अदा? कमाल खान, थोरो सोच। जंहिं वक़्तु कमदार अगवा थियो त ओठो हिते हुयो। हाणे जेकॾहिं ओठे जे खिलाफ़ पुलिस में केस दाख़िल कंदासीं त उहो केस त कूड़ो थी वेंदो, जॾहिं त कमदार खे अगवा करण वारो बि ओठो ई आहे। पर ओठे मथां हाणे इहो इल्ज़ाम साबित करणु नामुमकिन आहे। मुंहिंजा भाउ, ओठे खे असांजे हमराह नाहे पकड़ियो, पर ओठे पाण अची हथ ॾिनो आहे। ओठो एॾो कमीणो शख़्स आहे, मूं कॾहिं सोचियो बि न हो। ॻाल्हि ॿुध, कमदार जे अगवा जी ॻाल्हि ओठे सां तो त कान कई आहे न? न अदा, मां छो कंदुसि? ऐं इहा कजाए बि न, छो त जेका ओठे असां सां चाल खेॾी आहे न, हाणे उहा ई चाल ओठे सां असां खेॾंदासीं। शानी, तुंहिंजे पीउ जे अगवा जो ॿुधी मूंखे ॾाढो दुख थियो। बाबा बि वॾे रहे दुश्मनी जे करे अगवा थियो आहे, न त बाबा जी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी आहे? शानी, तूं परेशान न थी। खुदा कंदो त वॾो रेस तुंहिंजे पीउ खे सही सलामत वापसि आणींदो। बाबा खे ओठे वारनि ई अगवा कयो हूंदो, ऐं ओठे वारा एॾा भला न आहिनि जो बाबा खे आज़ादु कंदा। खणी जो हो ॾींगा आहिनि, पर वॾे रेस खां वधीक ताक़तवर न आहिनि। ॾिसजांइ शानी, हुननि जी निड़ीअ ते लत रखी कमदार खे वापसि आणींदो। ओठे वारनि खां छोकिरी खे बि आज़ादु न कराए सघियो, पोइ बाबा खे आज़ादु कीअं कराईंदो? शानी बेगम, तूं त सफ़ा उमेद ई हारे वेठी आहीं। जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते तूं हुजी न, पोइ मां तोखां पुछां। मञा थी मां, हो तुंहिंजो पीउ आहे, तोखे ॾुख पहुतो हूंदो, पर कुझु सब्र खां कमु वठिजे। मां त सिर्फ़ु तुंहिंजे लाइ दुआ ई करे सघां थी। खुदा कंदो त कमदार खेरनि सां घर वापसि अची वेंदो। अदा जी कुंवार वनवा में वेठल आहे, ऐं सुभाणे अदा जो निकाह आहे। घणियूं ख़ुशियूं त मां कोन कयूं, पर जेके थोरियूं घणियूं ख़ुशियूं कयूंसीं उहे बि असांजूं मातम में बदिलजी वियूं। अम्मा ऐं अदा वारा मूंखां वधीक परेशान हूंदा। अलाह साईं बि पंहिंजनि बंदनि खां ओतिरो इम्तिहान वठंदो आहे, जेतिरी बंदनि में सहण जी हिमत हुजे। सुबुह निकाह आहे ऐं ख़ुदा अञा न मोटियो आहे, छा थींदो? कुआर त वनवा में वेठल आहे, अधो खुदल आयो, ठीकु आहे, न त घोट ऐं कुआर खे लहूं ॾेई रसम पूरी कंदासूं। हा मामा, ईअं कबो, पर पहिरें दुआ कर त बाबो ख़ैर सां राति घर मोटी अचे। अलाह कंदो अची वेंदो। चवनि था राति रईस ओठे वारनि खे बदिराए छॾियो आहे। अदी, ओठे वारा त बदिजी पिया, बाक़ी कमदार काॾे वियो? अदा, इहा ई त ॻाल्हि सम्झ में नथी अचे न। ओठे वारा बदिजी विया, ख़ुदा न काॾे वियो? अलाए किथे हिन खे गुम करे छॾियो अथनि। अम्मा, ओठे वारा ॿध हलनि त पोइ पक समझ,
रईस इन्हनि मूं एतिरे ताईं हथ न कढंदो जेसी ताईं ओठे वारा मीरा ऐं बाबा खे आज़ादु नथा कनि। अबा ओठे वारा वॾा कमीना माण्हू आहिनि, उन्हनि जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हे, ज़रूरु रहम न अथनि। पुफी रहम सां न, पादरनि जे भउ खां ॿुधाईंदा। रईस जी त ख़बर आहे तव्हांखे, पादर हणी बि पुछंदो न। रमो जिंदगी में पहिरियों चक्कर कंहिं छोकिरी सॾ कया, वञी ॾिसां त चवे छा थी। हुकुम कयो। अदा मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे। कमु ॿुधायो। मुंहिंजे भाइरनि जी तव्हांखे का ख़बर आहे? हा ख़बर आहे। किथे आहिनि? सभु रेस वटि ॿधल आहिनि। छा इहो तूं छा थो चवीं? कसम सां कूड़ कोन थो हणां। कहिड़े ॾोह में उन्हनि खे रेस ॿधी छॾियो आहे? राति रेस जे बंगले तां चोरी करण विया हुया, उते पकड़जी पिया आहिनि। न न, इहो सरासर मुंहिंजे भाइरनि जे मथां इल्ज़ाम आहे। हू घिटी मां गुज़रंदा हूंदा ऐं रेस चोरी जे इल्ज़ाम में उन्हनि खे ॿधी छॾियो आहे। इल्ज़ाम सिर्फ़ चोरी जो न आहे, कमदार बि अगवा थी वियो आहे। छा कमदार बि अगवा थी वियो आहे? इहो ॿुधाए त रेस वटि टोटल घणा माण्हू ॿधल आहिनि? मूं सिर्फ़ इहो ॿुधो आहे, ओठो ऐं मुंहिंजा ॿाहिरि ॿधल आहिनि। तोखे इजाज़त आहे अदा? जे वधीक जांच करे मूंखे ॿुधाई त तुंहिंजी महिरबानी थींदी। जेकॾहिं अदो न चवे हा न त घड़ी घड़ी न्यापा खणी अचां, पर हाणे दिलि ई नथी मने त ॿिए फेरे इंसान मिलिजे। अदा साईं, दुश्मन खे हल्को सम्झण जो इहो ई नतीजो आहे। मां तव्हांखे पहिरें चरींदोसि त कंहिंखे बेतरी डर न ॾियो, पर तव्हां अमुन अमुन जी प्रचार कंदे हितां जे अमुन खे बर्बाद करे छॾियो आहे। तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? हाँ त हितां जे अमुन खे मूं तबाह कयो आहे? अदा साईं, तव्हां अमुन खे प्यार ऐं मोहबत सां बहार रखणु चाहियो था, पर असां वटि हिते जहालत उरूज ते आहे ऐं प्यार मोहबत जी ॿोली सम्झण वारा माण्हू हिते घटि आहिनि। इन करे मुंहिंजे चवण जो साफ़ मक़सदु इहो आहे त तव्हां माण्हुनि खे चट सां गॾु लठ बि ॾेखारींदा अचो त तव्हांजे साम्हूं केर बि बीहण जी कोशिशि न करे। कमाल खान, मां कमज़ोर न आहियां। जेकॾहिं कमज़ोर न आहियो त पोइ कमदार ऐं छोकिरी खे वापसि करायो ऐं उठ जहिड़े ज़ालिम खे न ॻोठ मां निकाली ॾेई मथे जो सूर लायो। सुभाणे सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं ओठे वारनि सां ॻाल्हियूं कबियूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि में हू ॾोही साबित थिया त पोइ तूं ॾिसजांइ त ही गफ़ार खान ओठे वारनि खे कहिड़ी तो सज़ा ॿुधाए। अदा साईं, ओठे अहिड़ी चालाकी सां कम कया आहिनि जो हुन पोयां को बि सबूत न आहे छॾियो। पोइ असां हुनखे ॾोही कीअं था साबित करे सघूं? ॾोही भली केॾो बि चालाक छो न हुजे, पर ॾोही पाण खे कॾहिं बि बचाए कोन सघंदो। सुभाणे रेस सॼे ॻोठ वारनि खे घुरायो आहे, उन्हनि जे साम्हूं ओठे वारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं थींदियूं। इहो फ़ैसिलो थींदो त ओठे खे ॻोठ नेकाली मिलंदी या न। पहिरियां त कोशिशि करे मीरा खे हुननि जे चंबे मां आज़ादु करायूं, ऐं जेकॾहिं ओठे वारनि खे हितां ॻोठ निकाली ॾिनी वई त पोइ रेस खे चइजां उन जो घर ऐं ज़मीन असांखे ॾे। ज़मीनूं ऐं घर छो, बल्कि ओठ जो सॼे घर जा सामान ट्रपल सभु असांखे चॾींदा। इन ॻाल्हि कंदे हया को शर्म नथो थिए? फैसले में वञी उन्हनि खे चवां त ओठे जी सॼी मिल्कियत मूंखे असांखे खणी न ॾियनि, पर तुंहिंजी भेण मीरा जो त हक़ आहे न, उनखे त ॾियनि। न अकुल न मौत। हाणे मां तुंहिंजे लाइ बेअकुल थी वियसि। पहिरियां त मूंखे साईं साईं चवंदो हुए ऐं हर सलाह मूंखां वठंदे हुए। तुंहिंजे सलाहुनि ते लॻी करे त मूं पंहिंजी क़यामत कारी करे छॾी। अञा तुंहिंजी सलाह ते लॻा पंहिंजूं पाड़ूं ई पटराए छॾियां। तूं पंहिंजी पाड़ न पटराए, मूं बसि कई, मां तोखे का बि सलाह कोन थी ॾियां। हाणे सुबुह जो फ़ैसिलो तूं रह सके करण न ॾिजांइ, वञी पाण कजांइ, छो जो तूं हाणे वॾो दाना थी वियो आहीं। हाणे ये चुंगू ॼण बंदि कर, रखाए नंढड़ीअ ते लत। तूं हाणे करे बि छा थो सघीं? पंहिंजे माउ पीउ खे कुटे कुटे पूरो करे छॾी, भेण खे कुटे कुटे हितां कढी छॾी, वञी हाणे बाक़ी मां बची आहियां, मूंखे बि कुटे कुटे मोगो करे छॾ, पोइ तूं आज़ाद ई। इन निभाग जे चवण तई मां पीउ मां जो नाफरमान थियसि, हाणे वरी
तू मुझे मथो ते इल्जाम हणी? तौबा तौबा, खुदा के दुश्मन के बेड़ी जाहिल औरत न दी। क़यामत त तुझी कारी थींदी पर जिंदगी में तू कदे सुख में न ॾिसंदी। हाणे मां हिन जी नज़र में जाहिल थी वियसि। पहिरियां हर सलाह मूंखां वठंदो हुयो। सुभाणे माई बाईअ जे पुट अब्बास जो निकाह आहे ऐं होॾां वरी मुड़ुसु अगवा थी वियो अथसि। ख़बर न आहे हिन ॻोठ जे ख़ुशियुनि खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई। बाबा, जंहिं ॻोठ में न ओठे जहिड़ा ज़ालिम रहंदा हुजनि त हुन ॻोठ में भला ख़ुशियूं पलिजी सघनि थियूं? इन्हनि निभागनि त पूरे ॻोठ खे तपाए रखियो आहे। न पाण ख़ुशि था रहनि न ई पूरे ॻोठ खे ख़ुशि था रहण ॾियनि। रेस जे रुख चढ़ी विया न, हाणे ॾिसूं त सुभाणे रेस उन्हनि लाइ कहिड़ो फ़ैसिलो थो करे। इन्हनि निभागनि खे हणी मुंहं वारो मोचड़ो तड़े कढनि ॻोठ मां, तॾहिं वञी को ॻोठ वारो सुख में रहंदो। अदा वारनि सां त इहे निभागा चप पियल आहिनि, थोड़ी घणी ॻाल्हि ते अटकियो बीठा आहिनि। असांजा पुट वरी बि हिननि सां मोह ॾेई था हलनि, पर ॿियनि माण्हुनि जो त हिननि जीअण ई जंजाल करे छॾियो। अबाब मोटी आयो, का पीउ जी ख़बर पएव? ना मां, बाबा जी किथे बि ख़बर न पई। बाबा शहर में जंहिं वटि वेंदो सॼनि को पुछा कई आहे। पुफी पक सम्झ काको कमदार अगवा थी वियो। जेकॾहिं अगवा न थिया त असांखे मिले हा न, तूं हरू भरू असांखे वतींदी भॼाईंदी। हा मां, पीरू सही थो चए। हाणे बाबा लाइ जेको कुझु कंदो रईस वॾो ई कंदो। बाक़ी मां असां दुआ को सवाइ बाबा लाइ कुझु नथा करे सघूं। अलाह कंदो ख़ैर सां मोटिजो। अदी अलाह ख़ैर कंदो। या ख़बर न पई त अदे खुदनि खे कंहिं अगवा कयो। ओठे वारा बि ॿधियल आहिनि। अदा, ये सभु हिननि मोहन जा मकर आहिनि। तूं हिननि मोहन खे नथो सुञाणी। इहे मुआ ॾाइण आहिनि, ॾाइण। ख़ुदा जी का मार पइनि हिननि ॾाइणनि में, माण्हुनि जी का धप ई कान्हे। इन्हनि ॾाइणनि खे भोतार अञा ताईं ज़िंदा छॾियो अचे थो। भोतार करे त करे छा? उहो त घणेई सम्झाईंदो थो अचनि, पर इहे मुआ भोतार जी हिकु बि कोन था ॿुधनि। अदी मालिक इन्हनि खे का सम्झ ॾे। बाक़ी चवंदा आहिनि त रब रुसे मत खसे, ख़ुदा इन्हनि जी मत खसी आहे। मालिक मोहन जी मत खसी आहे। ख़ुदा कंदो इन्हनि मोहन खे टुंडो मंडो करे खट ते विहारींदो, पोइ का इन्हनि मोहन मां जान चुटे। मां तूं परेशान न थी। रईस वॾो हुन ज़ालिमनि खां जल्दी बाबा खे आज़ादु कराईंदो। साईं, कीअं बि करे बाबा खे मोटायो। सुभाणे अदा जो निकाह आहे। जेकॾहिं बाबा न ईंदो त शादी रुकिजी वेंदी। तूं परेशान न थी शानी बेगम। मां ई अता तुंहिंजे पीउ जी तलाश में आहियां ऐं तमामु जल्द तुंहिंजे पीउ जी ख़बर पइजी वेंदी। पर तव्हां पंहिंजे भाउ जी शादी न रोकियो, हुनजो निकाह कराए छॾियो। साईं, तूं त चवीं पियो, पर असांजे घर में मातम पियो थिए। मातम जे हूंदे ख़ुशियूं कीअं थियूं थी सघनि? शानी बेगम, लाज़मी न आहे त तव्हां पंहिंजे भाउ जो निकाह दोल ऐं धमाकनि सां कयो। इहो निकाह सादगी में बि थी सघे थो। जेकर इन ख़ुशीअ में बाबा बि हुजे त केॾो न सुठो थींदो। जेकॾहिं तुंहिंजे पीउ खे ॻोल्हण में हफ़्तो खनि लॻी वञे त छा तव्हां पंहिंजो निकाह इहो पोते हटाईंदो? ऐं जेका कुंवार वनवाह में वेठल आहे, छा तव्हां हुनजो वनवाह ख़तमु करे हुनखे वनवाह मां उथारींदो? साईं, इहा ई परेशानी आहे। का बि ॻाल्हि नथी सम्झ में अचे त छा कजे। शानी बेगम, परेशानी त सिर मथां अची वई आहे, पर माहौल खे सोगवार बणाइण सां इहा परेशानी ख़तमु त कोन थींदी न। साईं, मां त सम्झां पई, पर अम्मा ऐं अदा खे केरु सम्झाए? शाम तव्हां वञी हुननि खे दिलासो ॾेई अचो। अम्मा ऐं अदा जी पहुच बि तो ताईं आहे ऐं उन्हनि खे आसरो बि तो में ई आहे त तूं ई बाबा खे वापसि आणींदे। मालिक भलाई कंदो। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि त तव्हांजे पीउ खे खेरनि सां वापसि वठी अचां। इन लाइ तूं परेशान न थी। इहो कदम ओठे वारनि असांखे झुकाइण लाइ खयो आहे। तुंहिंजे पीउ खे कुझु बि कोन थींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।